إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب. أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد. قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ. بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريد. أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج. والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج. تبصرة وذكرى لكل عبد منيب. وقال الله تعالى في كلامه المجيد يا أيها الذين آمنوا ليبلونكم الله بشيء من الصيد تناله أيديكم ورماحكم ليعلم الله من يخافه بالغيب. فمن اعتدى بعد ذلك فله عذاب أليم. حاضرین جمعہ، बुजुर्गों, नौजवान साथियों, इस्लामी माओ ने भेणो, अॼु हिन जुमे में ख़ुतबे जो उनवान आहे सोशल मीडिया हिकिड़ी आज़माइश। अॼु जे दौर में शायद ही कोई माण्हू हुजे अहिड़ो जंहिं वटि मोबाइल न हुजे। हर इंसान जे हथ में को हथियार आहे मोबाइल की शक्ल में। मोबाइल का बेहतरीन महंगा गिनो था, पर इन मोबाइल के इस्तेमाल के करणो, इन मां फ़ायदो कीअं हासिल करणो, नुक़सान खां कीअं बचणो, तंहिंजी माइती पांखे न आहे। ऐं जेकॾहिं माइती पांखे आहे त पांखे उन ॻाल्हि जी परवाह न आहे। सोशल मीडिया पूरी की चवाजे। सोशल मीडिया मोबाइल के अंदर अड़ा अमुक एप्लीकेशन, अड़ी वेबसाइट जैसे जरिए से माण्हू एक ॿिए से कनेक्ट थियनि था, एक ॿिए से जुड़े था। व्हाट्सएप है, फेसबुक है, इंस्टाग्राम है, स्नैपचैट है, तंहिंखां सिवा पण हज़ारों ऐप आहिनि जंहिंजे ज़रिए से पंहिंजो एक ॿिए से कॉन्टेक्ट थिए थो। पण जेकॾहिं पाण ॼाण हलो त अॼु जे दौर में इन सोशल मीडिया में जेतिरो पांखे फ़ाइदो है उन कता वधारे नुक़सान है। ख़ास तौर मथे नौजवान नस्ल अने जेको बच्चा आहिनि जंहिंजी उम्र साव नंढी है, उन्हीं नंढे बच्चे के अने नौजवान के इन मोबाइल बिल्कुल तबाह ने बर्बाद करे छॾे। सोशल मीडिया हिकिड़ी आज़माइश कुल है। ये आज़माइश एतिरे लाइ करे है जे इन मोबाइल के ज़रिए, सोशल मीडिया के ज़रिए गुनाह जा कम बिल्कुल आसान थी विया आहिनि। वो गुनाह जो गुनाह कबीरा गुनाह है, वो गुनाह जो वड़ा गुनाह है, वो गुनाह जो अज खां पहला मुश्किल हुआ, आसान न हुआ,
उन गुनाह ते पुॼे लाइ करे इंसान खे महिनत करणी पई थिए, उन गुनाह ते पुॼे लाइ करे इंसान खे कोशिश करणी पई थिए। पर इन मोबाइल के ज़रिए, सोशल मीडिया के ज़रिए वो गुनाह एतिरा आसान थी विया आहिनि कि हिकिड़े सेकंड जे अंदर पाण उन गुनाह मथे पुॼी सघूं था। मोबाइल के ज़रिए नाफरमानी अल्लाह रब्बुल आलमीन के नाराज़ करे वारा कम आसान थी विया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन इंसान के अलग अलग तरीके से आज़माए तो, उन्हीं आज़माइश जा हिकिड़ी आज़माइश ही मोबाइल ऐं सोशल मीडिया पर आहे। जे अल्लाह ताला हिकिड़ी नेमत तव्हांखे ॾिने कि मोबाइल के जंहिं बनायो, उन इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन इल्म ॾिने, अक़ल ॾिने, समझ ॾिने, तो उन्हीं के अहिड़ी वस्तु बनायो जंहिं वस्तु के ज़रिए पंहिंजा हज़ारों कम आसान थी विया। तो ये अल्लाह की हिकिड़ी नेमत है जे अल्लाह ताला पांखे हिकिड़ी अहिड़ी वस्तु ॾिने कि उन वस्तु के ज़रिए पंहिंजा कलाकनि जा कम पाण सेकंड जे अंदर करे सघूं था। पण हिकिड़ी नेमत उनटाणे ज़हमत बनी वञे थी, जिनटाणे नेमत के इस्तेमाल करे वारो इंसान अनजान वे, उन इंसान की ये खबर ज न वे कि हिन नेमत में जा आउं फ़ाइदो कीअं ॾिना। मोबाइल के ज़रिए जो पंहिंजी आज़माइश जारी है, पहले नंबर माथे तो ये है जे इन सोशल मीडिया ने मोबाइल के ज़रिए पंहिंजे वक्त के पाण बर्बाद कयूं था। वो वक्त जो दुनिया की मिणीक था वधारे क़ीमती वस्तु है। ये वक्त जो है, जो सेकंड है, ये मिनट जो है या कलाक जो है, ये पंहिंजी ज़िंदगी जो हिस्सो है। पंहिंजा सेकंड कम थिए पिया यानी पंहिंजी ज़िंदगी कम थिए पई, पंहिंजा मिनट ओछा थिए पिया यानी पंहिंजी ज़िंदगी ओछी थिए पई। तो ये पंहिंजी ज़िंदगी है, ये वक्त जो है पंहिंजी ज़िंदगी में मिणीक था वधारे क़ीमती वस्तु है। दुनिया की बई को पण वस्तु जेकॾहिं पाण वटां जटाइजी वञे, बई को पण वस्तु जेकॾहिं पाण वटां गुम थी वञे, तो पाण उन वस्तु के वापस गिनी सघूं था क़ीमत ॾेई करे। पण वक्त हिकिड़ी अहिड़ी वस्तु है जे ई वक्त, ई टाइम हिकिड़े फिरा जेकॾहिं पाण वटां वेंदो रहे तो पाण दुनिया की सॼी दौलत ख़र्च कयूं तो ई वक्त पाछो पाण खे कॾहिं न मिलंदो। अहिड़े क़ीमती वक्त के पाण यारियूं जे पंहिंजी नौजवान नस्ल मोबाइल के अंदर बर्बाद करे पई, जवानी के बर्बाद करे पई, क़ीमती वस्तु के, क़ीमती टाइम के बर्बाद करे पई। अहिड़ा कई इंसान आहिनि जंहिंजी नज़र मोबाइल स्क्रीन मथे 24 कलाक है। 24 कलाक में वो 5-6 कलाक आराम कई था, वरी मोबाइल खणी उनमें लगी वञे था, जंहिंजी वजह से उनकी नज़र कमज़ोर थी वही है, जंहिंजी वजह से उनकी सेहत कमज़ोर थी वही है, जंहिंजी वजह से उनकी जिस्म कमज़ोर थी वियो है, न दुनिया से उनके ताल्लुक बिल्कुल खत्म थी वियो है। कई अहिड़े नौजवान के पाण ॾिसूं था जे रस्ते मथे, रोड मथे, वाट मथे वेही करे अने इन मोबाइल के अंदर रात ॾींहुं इस्तेमाल कई पिया लगा पिया आहिनि। अमुक अहिड़ियूं गेम पर मोबाइल के अंदर मौजूद हुए था जंहिंमें मारे जो वे तो हिन के मार, हुन के मार, हिन के मार, रात ने ॾींहुं इन वस्तु के अंदर नौजवान लगा पिया आहिनि। मारे जो कंहिंखे न आई, ये हिकिड़ी गेम है जंहिंजे ज़रिए पाण मार कयूं था। मारणो आहे तो उन शैतान के मारो जो पाण खे बर्बाद करे पियो, मारणो आहे तो उन नफ्स के मारो जो नफ्स पाण खे ग़लत रस्ते मथे खणी वञे पियो। नौजवान बिल्कुल इन जे वक्त की कदर नथा कनि। हीअ ज़िंदगी, ही टाइम, ही वक्त हिकिड़े फिरा मिलियो है, पाछो पाण खे ॿिए फिरा कॾहिं पण की न मिलंदो। अल्लाह रब्बुल आलमीन दोज़खी जी, जो इंसान दोज़ख में वेंदा, जो इंसान जहन्नुम में वेंदा, अल्लाह ताला उन्हीं के बारे में बयान फरमाए वहुम यस्तरिखून फीहा, दोज़खी दोज़ख के अंदर चिल्लाईंदा, रणी कंदा, रब्बना अखरिजना नअमल सालिहन गैरल्लज़ी कुन्ना नअमल, रणी पुला कंदा, ए असांजा रब तू असां के हिन दोज़ख में जा ॿार कढ, ए अल्लाह तू हिन दोज़ख में असां के निजात दे, ने असां के पाछो हला असीं नेक अमल करे अचो जो असां ना ही कया। अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ खां जो जवाब मिलंदो, जवाब सुनी लायो। अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्करु फीहि मन तज़क्कर, और अल्लाह ताला फरमाए तो आंखें एतरी उम्र की न मिलई हुई जंहिं उम्र में जेकॾहिं आंखें अमल करणो हो त अमल करे सघिया थे। उम्र ॾिनी आंखें 40 वर, 50 वर, 60, 70, 80 वर,
हर इंसान खे असां उम्र ॾिनी। अने वजाअकुमुन नज़ीर, आंखे समझाए वारा, नसीहत करे वारा नबी, रसूल, पैगंबर, दाई, आलिम, उलमा आया, जे आंखे समझायो, जे आंखे नसीहत कई, तेरा ही कंहिंजी ॻाल्हि मञिया न, फज़ूक़ू, त हाणे इन अज़ाब में रो, फमा लिज़ालिमीन मिन नसीर, अहिड़े ज़ालिम जी पुछा करे वारो हिते केरु न आहे। ही वक़्तु जेको आहे, जंहिंजी अॼु पांखे क़दर न आहे, इन जी क़दर पांखे थींदी जॾहिं पां मथे मौत थींदो। जॾहिं मौत जे फ़रिश्ते खे पां ॾिसंदासीं, जे हाणे बिल्कुलु क़रीब अची वियो आहे, उन टाणे चवंदासीं लौला अख़रतनी इला अजरिन क़रीब, ऐं असांजा रब तूं असांखे मोहलत ॾे, तूं असांखे टाइम ॾे, असांखे हिकिड़ो सेकंड ॾे बस, उला असीं नेक अमल करे लाहियूं। पर उन टाणे कंहिं पण इंसान खे मोहलत की न मिलंदी। उहो वक़्तु जेको क़ीमती वक़्तु आहे, जंहिं हिकिड़े सेकंड लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन वटि पां अर्ज़ियूं कंदासीं, अल्लाह वटि रुअंदासीं, अल्लाह वटि गिड़गिड़ाईंदासीं, जे अल्लाह तूं असांखे हिकिड़ो सेकंड ॾे, हिकिड़ो मिल्क ॾे, तेर की न मिलंदो। हेर पांखे मिलियो आहे, हेर सेकंड पण पांखे मिलिया आहिनि, हेर वक़्तु पण पांखे मिलियो आहे, टाइम पण पांखे मिलियो आहे। जंहिं टाइम खे, जंहिं वक़्त खे पां मोबाइल जे अंदरि बर्बाद कयूं पिया। ये वक़्तु क़ीमती वस्तु है, इन क़ीमती वस्तु के सोशल मीडिया में अने मोबाइल के अंदर बर्बाद न कयो, इन वक़्त के खासे कम में लगायो, जो कम दुनिया में पण फायदे वालो हुए अने आखिरत में पण उन में पांखे फायदो मिले। सोशल मीडिया की आज़माइश हिकिड़ी ई है, जे इन सोशल मीडिया के जरिए खलवत जा गुनाह, तन्हाई जा गुनाह आसान थी विया आहिनि। जेको इंसान वटि मोबाइल है, सोशल मीडिया मौजूद है, इन जो रूम में पर्सनल केर उते न आहे, तन्हा है, हिकिड़ो जेकड़ो है, मोबाइल हथ में है, दरवाजा खिड़कियूं ॿारियूं मड़े बंदि आहिनि, उते इन इंसान के ॾिसे वारो केर पण न आहे। तर ई इंसान सोशल मीडिया के किन अंदाज में इस्तेमाल करे तो, ये इनके खबर है न अल्लाह के खबर है। जे कदे के इंसान के दिल में अल्लाह ताला जो खौफ आए, तो उन मोबाइल के उन अंदाज में इस्तेमाल कंदो, जिन अंदाज में माण्हू के सामने इस्तेमाल करे तो। माण्हू के सामने पा नहीं कयूं, माज़अल्लाह, अस्तगफिरुल्लाह, अल्लाहु अकबर, कलमा पढ़ो पिया, पिन जे रूम में वञो, रूम बंद है, दरवाजो बंद, खिड़की बंद, कोई ना, मोबाइल हथ में है, पो इन जे अंदर पा पूरो पूरो नियारियूं था, पा पूरो पूरो सुनो था, ये पाके खबर थई है। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लअअलमन अक़वामन मिन उम्मती यअतून यौमल क़ियामति बिहसनातिन अमसाल जिबाल तिहामत बैदा। क़यामत जो ॾींहुं मुंहिंजी उम्मत जा अहिड़ा इंसान अचींदा, जंहिं वटि एतिरियूं नेकियूं हूंदियूं, एतिरियूं वॾियूं वॾियूं नेकियूं हूंदियूं, जे डूंगर ऐं पहाड़नि जे बराबर, जबलनि जे बराबर उन वटि नेकियूं हूंदियूं। फयजअलुहल्लाहु हबाअन मंसूरा, अल्लाह ताला उन जी नेकी के जेको जबलनि जे बराबर हूंदियूं, अल्लाह ताला मिट्टी में धूड़ बनाए करे उॾाए छॾींदो। यानी उन जी हिकिड़ी पण नेकी अल्लाह ताला वटि क़बूल थी न थींदी। तो सहाबा किराम जेको मौजूद हुआ, सौबान रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चवनि था, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिफ़हुम लना वजल्लिहिम लना अल्ला नकून मिनहुम व नहनु ला नअलम। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾस्यो, असांखे सम्झायो, ई केर माण्हू हूंदा, थी सके जे असांखे ख़बर न वे ने असीं बि उन में जा थी वञूं, त उन जूं सिफ़तूं कहिड़ो हूंदियूं, जो कहिड़ा अमल कंदा, जंहिंजी वजह से उहे तबाह ऐं बर्बाद थींदा। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अमा इन्नहुम इख्वानुकुम व मिन जिल्दतिकुम व याखुदून मिन अल-लैल कमा ताखुदून। वो आंजा जबा हूंदा, आंजी जमात मां, आंजी कौम मां, आंजे खानदान मां, आंजी नस्ल मां आंजा जबा हूंदा, व याखुदून मिन अल-लैल कमा ताखुदून, वो पण रात जो उथी करे नमाज पढ़ंदा, जी आई नमाज पढ़ो था। वलाकिन्नहुम अक़वामुन इदा खलौ बिमहारिमिल्लाहि इंतहकुहा, पर वो अहिड़ा इंसान हूंदा, जे तन्हाई में जरा उन्हीं के गुनाह करे जो मौको मिलंदो, हराम कम करे जो मौको मिलंदो, तो वो हराम कम मां हथ किन कढंदा, तन्हाई में हराम कम कंदा। पा न्यारियूं अज हराम न्यारणो, हराम सुणनो, ई जो गुनाह जो कम है, तन्हाई में मोबाइल बिल्कुल आसान करे छॾे हैं। पांजे हथ में मोबाइल है, जंहिंजे अंदर न जाने कहिड़ियूं कहिड़ियूं वस्तुं अचनि थियूं, जंहिंखे पां निहारे न सघूं, जंहिंखे पां बयान न करे सघूं, जंहिंखे पां सुणी न सघूं, रात ने ॾींहुं पां उन जे अंदर लगा पिया आहियूं। ई उहो अमल है, ई उहो गुनाह है, जंहिंजी वजह से क़यामत जो ॾींहुं इंसान जा अमल जबल जे बराबर जेकॾहिं हूंदा,
त पण अल्लाह रब्बुल आलमीन उन अमल के कबूल थी न कंदो। न्यारो पांजी तन्हाई पाक आए, पां पिन जे रूम जे अंदर हो था त मोबाइल के पां कीअं इस्तेमाल कयूं था। जॾहिं पां हिकड़ाई में हो था, तन्हाई में, खलवत में, त पांजी मोबाइल में पां कोड़ो निहारियूं था, पां कोड़ो सुणो था। ई पां पिंड के हिसाब करे जो है न त थी सके तो पांजो नमाज़ूं, पांजा रोज़ा, पांजो सदका, पांजो खैरात न जेकी पण पांजा नेक अमल आहिनि क़यामत जो ॾींहुं डूंगरे ने जबल जे बराबर थी सघनि था, पर अल्लाह रब्बुल आलमीन उन अमल के कबूल ही न कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन उन अमल के रद्द करे छॾींदो। ये सोशल मीडिया के जरिए आज़माइश रही है जे पांजा रिश्ता, पांजा ताल्लुका जो हुअणा खपे वो खत्म थी विया आहिनि, जैसे न हुअणा खपे उन्हीं से पांजा ताल्लुका थी विया आहिनि। घर जे अंदर मौजूद आहियूं, पांजी मां पां वटि आहे, पांजो पीउ पां वटि आहे, पांजी भेण पां वटि आहे, पांजी घरवारी पां वटि आहे, पांजा बच्चा पां वटि आहिनि, उन्हीं से पांजी ॻाल्हि ॿोल न, उन्हीं से पांजी रियान न आहे, उन्हीं से पांजी कुछ न आहे। पर दुनिया जा इंसान को किन कोने में वेठो है, को किन मुल्क में वेठो है, उन से पांजी ॻाल्हि ॿोल चालू है। फेसबुक मथे मुंहिंजा 1000 फ्रेंड आहिनि, हिन मथे जे मुंहिंजा 1000 फॉलोवर्स आहिनि, तोजा 1000 फ्रेंड वो तोखे कम की न थींदा। तोजा मां पे जो तोजे साइट में आई, तोजे रूम जे अंदर आई, तोजे घर जे अंदर आई, उन्हीं से तो ॻाल्हि कई तो नथो कई, उन्हीं जा हक़ पूरा कई तो, उन्हीं की पुछा कई तो। वो औरत जो को घर वारी बनी करे तो पुठिया आवई है, जंहिं पिन जे माइटनि के छॾियो है, पिन जे खानदान के छॾियो है, पिन जे मुल्क के छॾियो है, पिन जे घर के छॾियो है, तो पुठिया आहे अने तू मोबाइल पुठिया आहे। वो घर वारी इंतजार में है कि मुझो घर वारो मुझे थोड़ी क गाल करे, मुझसे रियान करे, मुझा हाल चाल पूछे न। पांजे मीट पांजी नजर मोबाइल में है, घर वारी की चे जे ही है, हाँ चो को मसलो है, कन नाई, ध्यान नाई, नजर नाई, मड़े मोबाइल के अंदर लगो पियो है। मासूम मासूम बच्चा मां पीउ जी मोहब्बत के सिखें पिया। मासूम मासूम बच्चा, जै मासूम बच्चे के मां ने पीउ जो प्यार खपे तो, जै मासूम बच्चे की मां जी मोहब्बत खपे, पीउ जो प्यार खपे, वो मड़े खत्म थी विया आहिनि। बच्चा पर मोबाइल में लगा पिया आहिनि, मां पर मोबाइल में लगी पई है, पीउ पर मोबाइल में लगो पियो है, वो पंहिंजा ताल्लुकात खत्म थी विया जेको हुअणा खपे। मुझा अजीज भाइरो, दुनिया वारे से ताल्लुक रखो न रखो, पर पिंड जे घर में जो बच्चा आई, भाउ भेण आई, मां पीउ आई, घर वारी है, जो पण आई, उन्हीं से आजो ताल्लुक हुअणो खपे। उन्हीं की पुछा कयो, उन्हीं वटा आटो कयो, उन्हीं की खैरियत पुछो, ई पाण मथे फर्ज है। दुनिया भर के इंसान के मैसेज कयूं था कीअं आहियो, खैरियत है, बराबर है। पाण पिंड जो खानदान जो इंसान वरे जा वर थी विया, महीने जा महीना थी विया, बीमार है, बिस्तर मथे है, वो पुछा करे वरो नाई, उन वटि आटो करण पाण ई वियासीं। ये सोशल मीडिया है जो पांजे इन्हीं वस्तुएं के ताल्लुकात के खानदान के बर्बाद करे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह माइदा में आयत नंबर 94 में हिकड़ी बेहतरीन ॻाल्हि बयान कई है। हिकिड़ो वाक़ियो अल्लाह रब्बुल आलमीन बयान करे पाके समझाए है। तव्हांखे ये खबर हूंदी जेको इंसान जरा हज या उम्रे जो एहराम बधे तो, जब एहराम पहिरे गिने तेनो पुछा शिकार करण हराम, कोई इंसान शिकार न करे सके। शिकार पाके सामो हुए तो पाण शिकार न करे सके। शिकार करण एहराम में हराम है। साहबा किराम नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल रवाना थी था। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वाला, लयब्लुवन्नकुमुल्लाहु बिशैइन मिनस-सैद, अल्लाह रब्बुल आलमीन आंखे शिकार दई करे आजमाइंदो। हिकिड़ो इंसान मुसाफिर हुए, हिकिड़ो इंसान सफर में हुए, जंहिंखे बुख पण लगी हुए, न जेको शिकार जो शौकीन पण हुए, उनके सामो जेकॾहिं शिकार अचे, वो शिकार के छॾे सघे तो? न छॾे सघे। अल्लाह ताला पहला चई ॾिने में जे अल्लाह ताला आंखे शिकार जे ज़रिए आजमाइंदो, जे ऐं उन में कामयाब छो था कि नथा थियो। अल्लाह रब्बुल आलमीन आजमाए। साहबा किराम बयान कई था, वो जानवर जंहिंजो शिकार करेला करे पाके मेहनत करनी पए, पाके दौड़ धूप करनी पए, पाण उज जानवर अची करे असांजे खेमे में दाखिल थी विया। जेको तंबू असां लगाया, खेमा लगाया हुआ, वो जानवर उन खेमे जे अंदर दाखिल थी विया। वो जानवर जेको इंसान के ॾिसी करे भजे, वो जानवर असां के साम्हूं अची उभी रहे जे मन शिकार कई। अल्लाह रब्बुल आलमीन आजमाए थे जेकड़ा वो जानवर जंहिंजो शिकार पाण कयूं था, पाके पसंद आई, पाके ॾिसी करे भजे, साहबा किराम चवनि था अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीं जानवर के एतिरा असांखे करीब कर ॾिने जे असीं उन्हीं के हथ से पकड़ण चाहियूं तो पकड़े सघियासीं।
पर अल्लाह ताला जी तरफ खां आज़माइश वई। अल्लाह ताला न्यारे ते जे आम जा केर इंसान सब्र करे तो जे इहराम जी हालत में शिकार करण हराम है, शिकार मौजूद है, आंजे हथ के सामू है, आंजी नजर के सामू है, पण आई सब्र कयो त कन था कयो अल्लाह ताला आंखे आज़माइंदो। लियअलम अल्लाहु मन यखाफुहु बिल गैब, अल्लाह रब्बुल आलमीन की जान चाहे तो, अल्लाह रब्बुल आलमीन आम जा सुञाण चाहे तो जे आम क्या वो इंसान आई जो अल्लाह रब्बुल आलमीन खां डिॼे था। साहबा किराम आज़माइश में कामयाब थी विया। कंहिं हिकिड़े साहब जे पण शिकार न कयो। अल्लाह जा अहिड़ा बाना हुआ जो सब्र करे विया। अॼु उहो शिकार पां वटि न आई, पर मोबाइल जो शिकार पंहिंजे हथ में जाए। अल्लाह रब्बुल आलमीन पांखे आज़माए पियो कि पामा क्या इंसान आई जो पिण जे नफ्स मथे कंट्रोल कयूं था। क्या पाण जा वो इंसान आई जो गुनाह खां बचें था। क्या वो इंसान आई जो इंसान हराम कम न्यारे खां ने करे खां बचें था। ये मोबाइल ने सोशल मीडिया वॾी आज़माइश मुंहिंजी ॿाहिरो, जंहिंजी वजह से पाण गुनाह में लथपथ थिया पिया आहियूं, जंहिंजी वजह से पाण पंहिंजे खानदान खे बर्बाद कयूं पिया, जंहिंजी वजह से पाण पंहिंजे वक़्त खे बर्बाद कयूं पिया, जंहिंजी वजह से पाण पंहिंजी एनर्जी खे बर्बाद कयूं पिया। ई मड़ उहो वस्तु आई जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन नेमत जे ज़रिए पाण खे अता कई है, पर पाण हिन मिणी वस्तुअ खे भुली करे सिर्फ़ ने सिर्फ़ मोबाइल जा दीवाना बनी विया आहियूं। सोशल मीडिया जो नुक़सान पाण खे ई पण थियो है जे पाण उन कमे में लगी विया आहियूं जंहिं कमे मां पाण खे की पण फ़ाइदो न आहे, की पण फ़ाइदो न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में ईमान वाले इंसान जी सिफत बयान कई, वल्लज़ीन इज़ा मर्रू बिल्लग़्वी मर्रू किरामा वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिदून। अल्लाह फरमाए ईमान वाला इंसान उहो ई जे कंहिं अहिड़े कम में जंहिं कम में को फ़ाइदो ज न वे, न दुनिया जो फ़ाइदो न आख़िरत जो फ़ाइदो, उन कम खे कॾहिं ओॾापन नथा वञे, उन कम के कदे ओडा नथा वने, वानो पासो कई था, वानो दूर रहे था, जंहिं कम में को पण फ़ाइदो न वे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह फुरकान फरमाए वइदा मर्रू बिल्लग़्वी मर्रू किरामा, जद कंहिं बेकार कम बेफ़ाइदा कम के ॾिसें था इज्जत से वानो मटे वञे था। ई मोबाइल पंहिंजे हथ में जाए पाण न्यारींदासीं पिया, कॾहिं ख़ासी तकरीर को न्यारियूं पिया, को खासो बयान सुनो पिया, अचानक विच में को अहिड़ो ऐड अचींदो जो बेहयाई वारो हूंदो, जो गुनाह वारो हूंदो, उन टाणे पाण पिन खे संभालणो है, पंहिंजी नज़र वानो हटाइणी है ऐं उहो वस्तु पाण खे न्यारे जी है जंहिं वस्तु में दुनिया जो या आख़िरत जो फ़ाइदो है। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मिन हुस्नि इस्लामिल मर्इ तरकुहु मा ला यानी, जे इंसान जो बेहतरीन इस्लाम ही है, इस्लाम की खूबी ही है जे इंसान उन कमे में हथ कढी लाए जंहिं कम में इंसान जो को पण फ़ाइदो न। मुंहिंजा अज़ीज़ ॿाहिरो की छेली ॻाल्हि ये पण आहे कि सोशल मीडिया के ज़रिए कई अहिड़ा बयान अचींदा, कई अहिड़ियूं ॻाल्हियूं अचींदियूं जंहिंजो परियां को मुंदो ज न हूंदो। भड़काए वारा माण्हू, भड़काए वारा माण्हू, कंहिं क़ौम के नुक़सान में विझे वारा माण्हू तैयार आहिनि जो पूरी प्लानिंग से पाण खे भड़काइण चाहिए था, जो पूरी प्लानिंग से पाण खे जज्बाती बनाइण चाहिए था। वो चाहिए था जे पंहिंजी तरफ खां को रिएक्शन अचे तो पाण मथे को वॾी कार्रवाई थी सके थी। इन टाइम मथे पिंड खे संभालणो है। जो को पण वस्तु मोबाइल में पाण खे नज़र अचे थी या को खबर अचे थी पाण सुनो था, पहिरीं पाण तहकीक कयूं कि खबर सच्ची है कि कूड़ी है। कई पंहिंजा नौजवान जज्बात में अची करे, कई पंहिंजा नौजवान बदले की भावना से उन ही टाणे कोन को ॻाल्हि कयूं था, कोन को वीडियो फिगाइए था, कोन को ऑडियो फिगाइए था, ने जंहिंजे कारण पिन मुसीबत में पई वञे था। अने इन पंहिंजे मोबाइल में सोशल मीडिया में चाहे फेसबुक वे, चाहे व्हाट्सएप वे, चाहे ॿिया को पण एप्लीकेशन में कई अहिड़ा ग्रुप वें था, कई अहिड़ा चैनल वें था, जंहिं चैनल के पाण ज्वाइन कयूं था, जंहिं ग्रुप के पाण ज्वाइन कयूं था, ने उहो ग्रुप कंहिं अहिड़े मुल्क जा वें था जंहिं मुल्क जा पाण करे ख़ासा माण्हू न आई, उन मिणी ग्रुप में जा उन चैनल में जा पाण मिणी खे हथ कढियो खपे। उला ई मुस्तक़बिल में फ्यूचर में अॻियां अची करे भविष्य में पाला करे नुक़सान वारी वस्तु थी सके थी। जो को पण खबर अचे उन जी तहकीक कयो कि ये खबर जो को आवई है या सच्ची है कि कूड़ी है। दुनिया में जो सोशल मीडिया इस्तेमाल थी पियो तंहिंमें 90% जो खबरूं वें थियूं अक्सर कूड़ियूं वें थियूं, खोटियूं वें थियूं।
पा उनके सच्चियों समझी करे अॻियां हलायूं पिया। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इन जाअकुम फासिकुम बिनबइन फतबय्यनु, ए ईमान वारा आ वटि जेकॾहिं को फासिक इंसान ख़बर खणी अचे तहक़ीक़ करे लायो ख़बर सच्ची है कि कूड़ी है पा तहक़ीक़ नथा कयूं पा वटि जेको पण ख़बर आवई अॻियां फॉरवर्ड कयो अॻियां शेयर कयो अॻियां हलाए ॾियो ने पा सवाब समझी करे हलायूं था। अड़ा कई मैसेज में था जो पा ॾिसूं था जेको हदीस लिखी पई है नीचे लिखियो पियो है सही बुखारी ने सही मुस्लिम हवालो लिखियो पियो है। अच्छा पा समझो था सही मुस्लिम की हदीस है सही बुखारी की हदीस है हालांकि वो हदीस हुई ज नथी। आ जड़ो मुंह जड़ो को मारो पिंड की तरफ का को गाल घड़े लिखे नीचे लिखी चले सही बुखारी आने शेयर कयो आके शैतान रोकींदो शेयर करे खा आके सवाब मिलंदो सवाब खपे तो 100 माण्हू के शेयर कयो ऐं पा लगा पिया रात नी शेयर करे में मुंहिंजा अज़ीज़ भाइरो जेस ताईं पाके ख़बर न वे जेको पाके सामा अल्फाज लिखिया पिया आहिनि जेको अक्षर पाके सामा लिखिया पिया आहिनि ये हदीस आए कन ये आयत आए कन ये नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता साबित आए कन जेस ताईं पाके कंहिं पण ॻाल्हि जी मुकम्मल ख़बर न वे मुकम्मल मालूमात न वे उन ॻाल्हि के पा कॾहिं पण शेयर न कयूं उन ॻाल्हि के कॾहिं पण पा अॻियां न वधायूं। जे कॾहिं पा को हदीस समझी करे को आयत समझी करे ॿिए माण्हू के फॉरवर्ड कयूं था ॿिए माण्हू के हलायूं था न जे कॾहिं वो इंसान उन मथे अमल कयूं था त पा मथे गुनाह है ने उनी मिणी इंसान जो गुनाह पा मथे है जे उनी के पा हिकिड़े ग़लत रस्ते में रवाना करे छॾिया आहिनि। त सोशल मीडिया तंहिंमें फ़ाइदा पण घणा आहिनि पर नुक़सान तंहिं कदा वधारे आहिनि। एहतियात करे जी सख्त ज़रूरत है एहतियात करे जी सख्त जरूरत है एहतियात करे जी सख्त जरूरत है। हर वीडियो न नियारो हर ग्रुप में ज्वाइन न थियो हर वस्तु के आई जो सपोर्ट न दियो जे वस्तु में पाके फायदो वे पांजो कम वे एतरो पा इस्तेमाल कयूं बाकी बे मकसद वस्तु बे फायदा वस्तु जंहिंजो पास है की पण कांटेक्ट नाई जंहिंजो पास है की पण ताल्लुक नाई पांजो उन में की पण फायदो नाई उन मिणी वस्तु का पा दूर रहो त पा दुनिया में पण कामयाब थियूं अने आखिरत में पण कामयाब थियूं। अल्लाह रब्बुल आलमीन पाके आजमाए को जे पा खौफ अल्लाह जो क्यों तक नदा थियो तन्हाई में पा गुनाह का बचो तक नता बचो एको इंसान अकलमंद उ है समझदार उ है जो को इंसान उन्हीं कमे में हथ कढी वने जैमें को फायदो न वे। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युरदबुल मुमिनु मिन जुहरिल मररतैन कि मोमिन जो को इंसान है ये हिकड़े बेरमा पफरा कदे किन दसाबो हिकड़े फिरा पाके को धक हणी वियो हिकड़ी जगह मथे उन जगह में पा बे फिरा कदे पण न वणो हिकड़ी वस्तु में पाके हिकड़े फिरा नुकसान थी वियो है तो उन मां पा बे फिरा नुकसान कदे न उठायूं। पा ॾिसो था पांजा कई नौजवान गलत इस्तेमाल की वजह से सोशल मीडिया मथे वो बेचारा जेलन जी सलाखे में जई वो जेलन जी हवा में आई उन्हीं मथे केस आई आज वो इंसान मुसीबत में आई तो पा पिंड के बचायूं हालात पाना करे खासा नाई समझदारी इन वस्तु में है जे मीडिया जो ने सोशल मीडिया जो खास तौर मथे एतरो पा इस्तेमाल कयूं जेतरो पांजो मकसद है जेतरो पाना करे मुफीद है जेतरो पाना करे फायदेमंद है जेको वस्तु पांजे मकसद से ताल्लुक न पियो रखे जेको फायदेमंद नाई एक्स्ट्रा वस्तु आई उन्हीं में पा हथ कढी लायूं इन में पाना करे फायदो है पांजी कौम ला करे फायदो है पांजे समाज ला करे फायदो है। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है जेकी पण गाली पा कुरान हदीस के मुताबिक सुई हुई अल्लाह रब्बुल आलमीन पा के अमल करी नसीब अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पा हर किस्म के गुनाह का बचाए अल्लाह रब्बुल आलमीन पा हर किस्म की खता का बचाए अल्लाह रब्बुल आलमीन पा हर किस्म के फसाद का बचाए मोबाइल के सही तरीके से इस्तेमाल करिए अल्लाह ताला पा तौफीक अता फरमाए। पा गुनहगार हैं खताकार सियाकार हैं अल्लाह रहीम है करीम है गफूर है अल्लाह रब्बुल आलमीन पांजे गुनाह के माफ फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन पा मते रहम फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन हर किस्म की आजमाइश मुसीबत में अल्लाह रब्बुल आलमीन पा के पार फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन पा के फितने फसाद का बचाए अल्लाह रब्बुल आलमीन जालिम की चाल का पा के बचाए अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में आखिरत में मदद फरमाए लेकिन मुसलमान परेशान हाल आई अल्लाह उनकी परेशानी को दूर फरमाए लेकिन बीमार आई अल्लाह ताला उनकी शिफाए कामिल आजिल अता फरमाए लेकिन मरीज अल्लाह ताला उनकी कब्र के कुशा अता फरमाए ताकि वसा की सख्त जरूरत है अल्लाह रब्बुल आलमीन पामत रहमती बरकत नी वसाए अल्लाहुम्मा अस्क़िना गैसन मुगीता मरियम मरिया नाफिअन गैर दारिन आजिलन गैर आजिल अल्लाहुम्मा अस्क़ि इबादक व बहीमतक वंसुर रहमतक व अहयि बलदकल मय्यित व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।